कश्मीर कंदाकोट जिले में धाड़ेल इलाज इंडस हाईवे ते कोच ते हथियारबंदन जी फायरिंग में एक मुसाफिर मारिजी वियो। क्लीनर समेत 2 ॼणा ज़ख्मी, एक मुसाफिर अगवा। धाड़ेलन मुसाफिर कोच ते अंधाधुंध फायरिंग करे ॾिनी, खेरापुर वासी मुसाफिर मारिजी वियो। क्लीनर समेत 2 ॼणा ज़ख्मी, धाड़ेला एक मुसाफिर खे अगवा करे विया। पुलिस ऐं धाड़ेलन में मुक़ाबलो जारी। सदर आसिफ अली जरदारी से आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर की मुलाकात। सिपह सालार पारां आसिफ अली जरदारी के सदर ऐं फौज जे कमांडर जो उहदो संभालण ते वाधायूं। आर्मी चीफ दहशतगर्दी ऐं रवायती खतरनि खिलाफ ऑपरेशन जी तैयारियुनि। बलोचिस्तान ऐं केपी जी रिथाउनि में फौज जे किरदार बाबति सदर खे आगाही ॾिनी। सदर पारां दहशतगर्दी खिलाफ जंग, समाजी तरक्की ऐं इमदादी कमनि में फौज जे मिसाली किरदार जी वाखाण। शहीद जवाननि ऐं खानदाननि जी कुर्बानीनि खे भेटा पेश कंदे सदर आसिफ अली जरदारी चयो त रियासत जी ख़ुदमुख्तियारी ऐं इलाइक़ाई सलामती जे तहफ़ुज़ में फौज जूं ख़िदमतूं वॾियूं हैसियत रखनि थियूं। शहीदनि जो रतो सदाईं क़ौमी सलामती ऐं ताक़त जी अलामत रहंदो। क़ौमी ताक़त सां दहशतगर्दनि खे भरपूर जवाब ॾिबो। सियासी मुफ़ादनि लाइ बेबुनियाद इल्ज़ाम लॻाए क़ौम खे विराईंदड़नि खे सख़्ती सां मुंहुं ॾिनो वेंदो। इस्लामाबाद ऐं लाहौर हाई कोर्ट खां पोइ चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान समेत सुप्रीम कोर्ट जे 5 जजिस खे शकी ख़त मिलण जो रिक्शा डीआईजी ऑपरेशन तस्दीक करे छॾी। ज़रन मूजिब चीफ जस्टिस जस्टिस काज़ी फैज़ी सां सीनियर तरीन जज जस्टिस मंसूर अली शाह, जस्टिस अतर मिनुल्लाह, जस्टिस जमाल मंदोकेल ऐं जस्टिस अमीनुद्दीन खे धमकियुनि वारा ख़त मिलिया। समूरा ख़त 1 अप्रैल ते सुप्रीम कोर्ट में वसूल थिया। खतनि ते पाउडर सां गॾु धमकियुनि वारा निशान बि ठहियल हुआ। ज़रियनि मूजिब सुप्रीम कोर्ट जे जजिस खे लिखियल ख़त गुलशाद नाले औरत तरफ़ां बणिया विया आहिनि। समूरा ख़त CTD हवाले कया विया। उन खां अॻु इस्लामाबाद ऐं लाहौर हाई कोर्ट जे जजिस खे बि ख़त मिली चुका। सुप्रीम कोर्ट इस्लामाबाद हाई कोर्ट जे जजिस जे ख़त ते वरतल पाण मुरादे नोटिस ते फुल कोर्ट जोड़ण जो इशारो ॾेई छॾियो। चीफ जस्टिस काज़ी फैज़ी सां पाण मुरादे नोटिस ते ॿुधणी दौरान रिमार्क्स ॾींदे चयो त छा असां मुल्क ऐं क़ौम खे बर्बाद करण जो फ़ैसिलो करे छॾियो आहे। कमीशन ठाहिण जो अख़्तियार अदलिया वटि न पर हुकूमत वटि आहे। लॻे थो जजिस ते दबाव विझण जी कोशिश थी रही आहे। अदलिया ते आज़ादी ते को बि ठाह न थींदो। अदलिया जी आज़ादी ते कंहिं बि क़िस्म जो हमलो थींदो त सभ खां पहिरियां आउं ऐं मुंहिंजा साथी बीठल हूंदासीं। जस्टिस मंसूर अली शाह रिमार्क्स ॾिना त हाई कोर्ट्स वटि पंहिंजा अख़्तियार आहिनि, इस्तेमाल छो नथियूं कनि। एग्जीक्यूटिव सां चेंबर या घर में लिकी न पर सुप्रीम कोर्ट में मुलाक़ात कई। मीटिंग में एक पासे वज़ीर आज़म, वज़ीर कानून ऐं अटॉर्नी जनरल वेठल हुआ त ॿिए पासे अदलिया जी इंतजामिया वेठल हुई। अदालती कमीशन लाइ अहिड़ा नाला तजवीज़ कया जंहिं ते घटि में घटि आंगुर खजे, पर सोशल मीडिया ते त अजीब ॻाल्हियूं शुरू थी वयूं। इहे ज़ाती हमला थींदा त कहिड़ो शरीफ़ माण्हू क़ौमी सर्विस कंदो। चीफ जस्टिस जा जजिस जे ख़त मामले ते पाण मुरादे नोटिस केस में रिमार्क्स। चीफ जस्टिस चयो त तसदक जिलानी शरीफ़ माण्हू हो जंहिं को बि जवाब न ॾिनो ऐं कमीशन जी सरबराही क़बूलण खां इनकार कयो। अदालत पाण मुरादे नोटिस ते ॿुधणी 29 अप्रैल ताईं मुलतवी करे छॾी। सिंध काबीना मुख़्तलिफ़ खातनि में बर्तन ते लॻल पाबंदी ख़त्म करण जी मंज़ूर ॾेई छॾी। सिंध काबीना जो इजलास दौरान वॾे वज़ीर, कानून वारे वज़ीर ऐं एडवोकेट जनरल खे पाबंदी ख़त्म करण लाइ अदालतुनि सां राब्ते जी हिदायत कई। काबीना 705 मेडिकल ऑफिसर्स, 287 स्टाफ नर्सिस ऐं 374 टेक्निकल स्टाफ ऐं 2957 सपोर्टिंग स्टाफ जी मुलाज़मत मुदे में 3 जून ताईं वाद जी मंज़ूरी बि ॾेई छॾी। 50 डिस्पेंसरीज़ PPHI खे ॾियण ऐं उन्हनि खे 6 महीननि लाइ स्टाफ ॾियण जी बि मंज़ूरी ॾिनी वई। सूबाई वज़ीर सरदार शाह चयो आहे त ईद खां पोइ तालीम खाते में बर्तन वारो अमल शुरू थी वेंदो। IB टेस्ट पास उम्मीदवार पंहिंजा कागज़ तयारु रखनि, भर्तियूं मेरिट ते ई कयूं वेंदियूं। हैदराबाद में पीअण जे पाणी में TDS जो मिक़दार वधीक हुजण सबबि शहरी ज़हरीलो पाणी वापराइण ते मजबूर।
TDS जो मिक़दार वधीक हुजण जे सरकारी तस्दीक खां पोइ आबपाशी खाते नेठे सखर बिराज लाइ कोटड़ी बिराज ॾांहुं 500 क्यूसेक पाणी शोर करे छॾियो। इज़ाफ़ी पाणी पहुचण में बि हिकु हफ़्तो लॻी वेंदो। शहर जे 5 ई वाटर फिल्टर प्लांट्स में 2 ॾींहनि जे पाणी रहिजी वियो। माहिरनि मूजिबि हिकु हफ़्ते ताईं 1000 TDS वारो पाणी एतिरो नुक़सान नथो ॾे। सग रखंदड़ पैसनि जो पाणी वठी पैसनि ते पियनि। वफ़ाक़ी हुकूमत ईद उल फितर ते 9 खां 13 अप्रैल ताईं 4 ॾींहं मोकल जो ऐलान करे छॾियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी मंज़ूरी खां पोइ नोटिफिकेशन जारी। सखर जे संगरार मां मुबैना तौर अगवा थियल नीगरी प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाज। उबावड़ो में सियासी समाजी तंज़ीम जो बबुलो बाईपास ताईं पैदल मार्च। कोटड़ी टंडो बागो तलार ऐं ॿियनि शहरनि में मुज़ाहिरा। नीगरी प्रिया कुमारी खे फौरी तौर बाज़ियाब कराइण जो मुतालबो। हिंदू पंचायत ऐं प्रिया कुमारी जे वालद नीगरी जी बाज़ियाबी लाइ सिंध हुकूमत जे पारां JIT जी आजा करे छॾी। सखर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे हिंदू पंचायत जे मुखी ईश्वर लाल प्रिया कुमारी जे वालद राजकुमार ऐं ॿियनि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त 31 महीना गुज़रण बावजूद प्रिया कुमारी खे बाज़ियाब नाहे कराए वियो। प्रिया कुमारी जे वालद मथां लॻायल इल्ज़ामनि जी मज़म्मत कयूं था। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अॼु वधीक 4 शहरी क़त्ल। सूबाई राजधानी में हलंदड़ साल दौरान पुरमुज़ाहिमत ते मारिजी वियल शहरनि जो अघु 52 थी वियो। न्यू कराची पावर हाउस वेझो हथियारबंदनि जी फायरिंग में नौजवान आमिर मारिजी वियो। हिकु नौजवान ज़ख़्मी। सखी हसन भरिसां फायरिंग में नौजवान नूरुल इस्लाम क़त्ल। सेंट्रल ज़िले में फुर वारदात दौरान मज़ाहिमत ते हिकु शहरी क़त्ल। नॉर्थ कराची अंडा मोड़ वेझो फुर मज़ाहिमत दौरान हथियारबंदनि 5 हठेवरनि जे शहरी हामिद अली खे क़त्ल करे छॾियो। सखर वेझो नौजवाननि जो घर मां लाश अचण वारो मामलो नओं रुख़ अख़्तियार करे वियो। इलाइक़े में क़त्ल जा चौबोल। पुलिस पुरसरार तौर फोथियल नौजवान जे वेगे भाउ ऐं मामे खे हिरासत में वठी छॾियो। 2 ॾींहं अॻु वरायो ॻोठ में 18 वरनि जे नौजवान अरशद काज़ी जो घर मां लाश हथायो हो। नौजवान जी ईद खां पोइ शादी थियल हुई। क़त्ल जी शक में पुरसरार तौर फोथियल नौजवान जे वेगे भाउ असद काज़ी ऐं मामे आशिक़ काज़ी खे गिरफ़्तार कयो वियो। कश्मीर जे कचे में पुलिस ऐं रेंजर जो गॾियल ऑपरेशन। 12 शकी ऐं 5 सहूलियतकार गिरफ़्तार। हिकु वीगो गाॾी हथे। SSP कश्मीर मूजिबि कंदा कोट तंगवाणी करमपुर डेरा सरकी जमाल ऐं शबीराबाद जे हदुनि में अलकारनि जे क़त्ल में मुलविस ॾोहारियुनि ख़िलाफ़ ऐं यरगमालनि जी बाज़ियाबी लाइ ऑपरेशन दौरान ॾोहारियुनि जा थाक में साड़िया विया। ताइवान में सतनाही 2 जी शिदत सां आयल ज़िलज़िले तबाही मचाए छॾी। केतिरियूं इमारतूं ढही पर थी वयूं। 9 ॼणा फोत 800 खां वधीक माण्हू ज़ख़्मी। किरियल इमारतुनि जे मलबे हेठां माण्हू दॿियल हुअण जो ख़दशो। परॾेही मीडिया मूजिबि ज़िलज़िले दौरान 4 मिनी बसुनि ते सवार 50 माण्हू गुम थी विया आहिनि। गुम थी वियल शहरी नेशनल पार्क वञी रहिया हुआ त हादसो थियो। ताइवान में ज़िलज़िले खां पोइ जापान ऐं फिलिपाइन में सुनामी जे जारी कयल वार्निंग वापसि वरिती वई। चीन ताइवान खे इमदादी कमनि में सहकार जी आछा करे छॾी।